सखर में अमीर जमायत इस्लामी सिंध काशिफ सईद शेख प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुख़्तलिफ़ क़ौमी ऐं सूबाई मसइलनि ते खुलियल नमूने ॻाल्हायो। 20 जनवरी ते सिंध में बदअमनी ऐं करप्शन ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कराइण जो ऐलान कयो। सखर प्रेस क्लब में ज़ुबैर हफ़ीज़ शेख, मौलाना हिज़्बुल्लाह जखरो ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सखर प्रेस क्लब जे नएं चूंडियल बाडी खे मुबारकबाद ॾिनी ऐं चयो त जमायत इस्लामी साफ़ इन सां भरपूर ताउन जारी रखंदी। काशिफ सईद शेख चयो त पाकिस्तान खे ठहे 77 साल गुज़री विया आहिनि, पर असां ॾिठो आहे त मुल्क विरहाइजी वियो आहे ऐं अॼु बि हुक्मराननि जी पॉलिसियुनि सबबि अवाम अज़ियत में बरतर आहे। हुन चयो त हिन साल पाकिस्तान ते कर्ज़नि जो भार वधी वियो आहे। हर पैदा थींदड़ ॿार 2 लख रुपया कर्ज़ी आहे। मुल्क में 5 अरब रुपयनि जी सालियानी करप्शन थी रही आहे, जंहिं में सभ खां वॾो हिसो सिंध जो आहे। काशिफ सईद शेख चयो त सिंध जे 5 ज़िलनि जी 72 आबादी धाड़ेलनि जे रहमो करम ते आहे। माण्हू शाम 5 वॻे खां पोइ सफ़र करण खां पासो कनि। हिन सवाल उथारियो त सिंध पुलिस जी 155 अरब रुपयनि जी बजट बावजूद अमन अमान क़ाइम छो न थी सघियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची